तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था असां पंहिंजे शो गुड मॉर्निंग पाकिस्तान में। ऐं अॼोके असांजे शो जा जेके मेहमान आहिनि हू हिकिड़ी जेको आहे वॾी शख़्सियत आहिनि। हुननि जो नालो आहे साईं बशीर कुरैशी, जेके GSM क़ौमी महाज़ जा चेयरमैन आहिनि। हुननि सां ॻाल्हियूं कंदासीं, नवां रुख तव्हांखे ख़बर पवंदा ज़िंदगी जा, ज़िंदगी खे कीअं ॾिसिजे थो, आम ज़िंदगी छा आहे, असांजी रीतू रस्मूं छा आहिनि, सकाफ़त छा आहे, रांदियूं छा आहिनि, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते जेको आहे असां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे भलीकार चऊं था असां गुड मॉर्निंग पाकिस्तान में। जी महिरबानी। तव्हां जेको आहे लख थोरा टाइम कढी करे आया हो असां वटि। न इहो फर्ज़ हुयो असांजो क़ौमी त जेको KTN सिंध जी सकाफ़त या सिंधी क़ौम जे तारीख़ी रवायतनि खे जंहिं बहितर अंदाज़ में सिंध जे माण्हुनि ताईं पेश करे पई, उहा सॼी KTN जी टीम ख़ुसूसन अली कादी साहब, उहे सभु दोस्त मुबारकबाद जे लाइक़ु आहिनि, तारीफ़ जे लाइक़ु आहिनि, जिन हिन ग़ुलामी वारे दौर में सिंध जी सकाफ़त जेका ॾींहों ॾींहों धुंधली थींदी पई वञे ऐं उन अहिड़े वक़्त में सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी सकाफ़त यादि ॾियारी आहे, सिंध जी मालिकी करणु यादि ॾियारी आहे। उन करे ऐं सॼी टीम खे सॼे सथ खे मुबारकबाद चवां। महिरबानी। तव्हां सियासत त कंदा आहियो ऐं सियासी जेको आहे उहो रहनुमा तौरु सुञाता वञो था। अॼु छो न जेको आहे हिन शो में जेको आहे थोरो सकाफ़त ते या आम ज़िंदगी ते या तव्हांजे बारे में जेको आहे असांजे ॾिसंदड़नि खे ख़बर पए। मिसाल तौरु तव्हां रांदियूं खेॾंदा हुयो, असांजो छो त हाणे रांदियुनि जो हिसो थियो आहे, कोॾी कोॾी खेॾी आहे कॾहिं? न बिल्कुलु, हाणे ज़ाहिर आहे सिंधी इन समाज में रहूं था पिया ऐं सिंध जूं हिकिड़ियूं रांदियूं बि रहियूं आहिनि। मल विड़िया हो कॾहिं? मल बि कॾहिं कॾहिं विड़ीसीं नंढे लाइ। नंढे लाइ केतिरा हुयो? मतिलबु 8हीं 9हीं जमायत जे दौर में ईअं कॾहिं कॾहिं स्कूल में या ॿाहिरि जेको आहे सो या असांजे ॻोठ जे ॿाहिरों मेला मलाखड़ा लॻंदा हुया। हे पोइ उन्हनि मेलनि में त कोन विड़ियासीं, पोइ पाण जेॾा जेके नौजवान हूंदा हुआसीं पोइ वेही कॾहिं कॾहिं हाराया हुयो या खटी विया हुयो? कॾहिं हाराईंदा हुआसीं, कॾहिं खटींदा हुआसीं। जेको आहे मुंहिंजो दोस्त हूंदो हो इल्ताफ़ खान तुंहिंजो, जी जी, उहो मल जा इहे सभु गुर ॼाणींदो हो। स्टूडेंट्स हुयासीं, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं। पोइ उन सां मां हिकिड़ी मल विड़ियुमि जेको आहे सो पहिरीं मल मूंखे हू मारे वियो, पर पोइ मूंखे त विड़ण जा जेके दाव पेच हूंदा आहिनि उहे त मूंखे ख़बर कोन हुई, पर पोइ मां भाकुर विझी ईअं खणी हिनखे ईअं हयो त पोइ किराए थोमांसि जेको आहे। ऐं तव्हां खटी वियो? हा। अच्छा, उन खां पोइ जेको जॾहिं ही कयूं इन टाइम खे असां यादि था कयूं त अॻु में जॾहिं असांजा वॾा हूंदा हुया, ॾाॾी अम्मा, ॾाॾा बाबा, जे तव्हांजा जेके आहिनि हूंदा, त उन दौर में या उन वक़्तु जेका ज़िंदगी हुई, असांजी रीतूं रस्मूं हुयूं, शादी थींदी हुई, बिरादरी थींदी हुई, ॿार ॼमे पियो, जेके बि ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा आहिनि, ऐं अॼु जिते असां अॼु मौजूदु आहियूं, इहे जेके ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा आहिनि जंहिंखे असां हिकिड़ो जिद्दत या मॉडर्निज़म जो नालो था ॾियूं, त उन में कहिड़ो फ़र्क़ु नज़र थो अचे तव्हांखे? अॻे जेके रवादारी या जेका सहप असांजे माण्हुनि में हूंदी हुई या जेके ख़ुशीअ जा इज़हार हूंदा उहे इंतिहाई मुख़्तलिफ़ हूंदा हुया। ऐं तक़रीबन मिसाल को ॿार ॼमंदो त माना औरतुनि जे तरफ़ खां सेहरा, लाॾा, ख़ुशियूं ईअं शुरू थी वेंदियूं जेको आहे। या शादी जा ईअं 15-15, 20-20 ॾींहं ॼण हिकिड़ियूं तयारियूं हलंदियूं, जेके खणी चइजे त रिहर्सल हलंदी ऐं माण्हू उन्हनि में हिसो वठंदा जेको आहे सो उहा शइ अॼुकल्ह ॼण ईअं घटि थींदी पई वञे। पंहिंजाइप वारो ॼण हिकिड़ो माहौल या जेका असांजा वॾा हूंदा हुया जेको आहे सो या मिसाल हर शइ ते नज़र रखंदा, ॿार किथे थो वञे, छा थो करे, ॿार जी कहिड़ी ज़रूरत आहे, मतिलबु 24 कलाक ॼण हुनजी चौकसी हूंदी हुई जेको आहे सो। अॼु ॼण जेको ॿार ईअं ॼण छुड़वाक थी थो वञे पंहिंजे लेखे ज़िंदगी गुज़ारण। किन किन फैमिलियुनि में अञा ताईं उहे पंहिंजूं रीतूं रस्मूं असांजूं हलंदियूं अचनि पियूं, पर अॼुकल्ह जो ॿार बि मॉडर्न थी वियो आहे, माहौल बि ॼण अहिड़े क़िस्म जो तमामु तेज़ थी वियो आहे, हिकिड़ो कंप्यूटर वारो दौर अची वियो आहे जेको आहे सो अदब एतराम त पंहिंजी जाइ ते अञा आहे, पर जेको उन वक़्त जे ज़माने में जेको ॾाॾो या ॾाॾी या पीउ या अमड़ जेको ॿार जो ख़्यालु या तवजह ॾींदो हुयो सो उहो हाणे ॾींहों ॾींहों घटि थींदो वञे पियो। पोइ इन जे लाइ छा तव्हां छा था सम्झो, तालीम ज़रूरी आहे?
तालीम इंतिहाई ज़रूरी आहे। तालीम खां सवाइ त क़ौमूं पोइते रहिजी वेंदियूं आहिनि। चवंदा आहिनि जंहिं क़ौम खे ख़तमु करणो हुजे उन जी तइलीम कसे छॾे उहा ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदी आहे। तइलीम बिल्कुलु उन ते तवजो ॾियणु खपे ऐं उन सां गॾोगॾु अॼुकल्ह जेको ही तव्हां हिकिड़ो नओं सिलसिलो जेको पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ या सिंध जूं जेके रितूं ऐं रस्मूं रहियूं आहिनि या असांजी उथणी वेहणी रही आहे या जेके असांजे सिंधी कल्चर में जेके शयूं अचनि थियूं उन हवाले सां अॼु डिबेट बि थिए पई, ॻाल्हि ॿोल बि थिए पई, ॿार बि ॾिसनि था, घर वारा बि ॾिसनि था। इहे समाज ते जेके आहिनि से तमामु हिकिड़ा बहितर असर पवनि पिया ऐं उहे शयूं समाज मां माण्हू इन्हनि शयुनि मां तव्हांखे घुमण जो शौक़ु आहे या हुयो? घुमंदा बि आहियूं, बिल्कुलु घुमंदा हुआसीं। असां त जॾहिं हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं तॾहिं कॾहिं स्कूल जे तरफ़ खां बि टूर लॻंदा हुआ असांजा। किथे टूर लॻा? असांजो तक़रीबन मुअन जो दड़ो, असांजो ठतो, भिक्षा ते। शरारतूं कंदा हुयो तव्हां? शरारतूं त ॿार थोरियूं घणियूं शरारतूं त करे थो पियो। थोरियूं घणियूं त हलंदो आहे पर घणियूं शरारतूं कंदा हुयो? घणियूं एतिरियूं न कंदा हुआसीं पर शरारत थोरी घणी हलंदी। कहिड़ी शरारत कई? ईअं मतिलबु सां हरकत करण छोकिरे खे मतिलबु कंहिंजी कापी जेको आहे सो वठी ऐं वरी हुनखे पोइ सताए ॾियणु या क्लास में जेको आहे सो थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते जीअं थींदा आहिनि ॿार जेको आहे सो अहिड़े क़िस्म जूं शरारतूं माण्हू ज़रूरु करे थो पियो नंढे लाइ।